अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिर रसूलल्लाहि व खातमुन नबिय्यीन व कानल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन खातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, अॼु तव्हां असां हिन सीरत नबी जे जलसे में शरीक आहियूं। इंशाअल्लाह इन ही उन्वान सां कुछ ॻाल्हियूं अर्ज़ कबियूं। अल्लाह ताला जा तव्हां असांजे मथां बेशुमार एहसान बेहद नेमतूं जे अल्लाह ताला तव्हां असांखे
कलमे तौहीद नसीब फरमायो ऐं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती करे पैदा फरमाए। अल्लाह जो नेमतूं तमाम अणखुट आहिनि, पाने जे ॻण जे ताक़त खां मथे आहे। इस्लाम जड़ी दौलत, कलमे जड़ी दौलत ॿी न आहे जेका अल्लाह ताला तव्हां असांखे नसीब फरमाई आहे। जो त हदीस पाक में अचे थो क़यामत जे ॾींहुं जॾहिं अल्लाह ताला फ़ैसिलो फरमाईंदो मुशरिकनि काफ़िरनि खे जहन्नम में पहुचाईंदो ऐं उहे मुस्लमान गुनहगार जेके बिना तौबह जे मरी विया, छो त जंहिं बाने तौबह कई अल्लाह खां माफ़ी वरिती अहिड़ो माण्हू जहन्नम में कॾहिं कोन वेंदो। बाक़ी जेके बेचारा गफ़लत में जिंदगी गुजारनि था, बेखबरी में जिंदगी गुजारनि था, गुनाह भी कनि ऐं अल्लाह खां माफ़ी न वठनि, रुजू न कनि, रब जे आॾो रोवनि न, अहिड़ा माण्हू जहन्नम में वञी सघनि था। बाक़ी यकीनन जिन पाननि पंहिंजो रब रिझायो, रब राज़ी कयो, रात जे कहिड़े बि टेम ते सॼी दुनिया निंड पई आहे, उथी पंहिंजे अल्लाह खे सॾे ऐं गुनाह जी माफ़ी थो वठे। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल फरमायो त अहिड़ो माण्हू जहन्नम में कॾहिं बि दाख़िल कोन थींदो। बाक़ी जेके बिना तौबा जे मरी विया, गुनाह भी कयूं, तौबा भी न कयूं, अहिड़ा माण्हू जहन्नम में वञी सघनि था। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो तो उन जहन्नम के अंदर मुशरिक भी हुंदा, काफिर भी हुंदा, छो त जहन्नम ठहियो ई काफिरनि मुशरिकनि जे लाइ आहे। ऐं जॾहिं अल्लाह ताला मुसलमाननि मां जेके बिना तौबह जे मरी विया एड़न के भी अल्लाह ताला जहन्नम में दाखिल फरमाइंदो तो वे मुशरिक काफिर इन्हनि मुसलमाननि ते टोकूं कंदा। जहन्नम जे अंदर मुशरिक काफिर के टोकूं कंदा त भई तव्हांखे कलमे जो फ़ाइदो त कोन थियो, आयो त असां सां गॾु। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जहन्नम जे अंदर मुशरिक काफिर इन्हनि मुसलमाननि के टोकूं कंदा जेके बिना तौबा जे मरी वञी जहन्नम में पहुता त भई तव्हां कलमे जो फ़ाइदो त कोन थियो, आयो त असां सां गॾु जहन्नम। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन टाइम ते अल्लाह जे रहमत के जोश ईंदो, रब साईं फरमाईंदो जंहिं भी कलमो पढ़ियो आहे सभिनी खे जहन्नम मां कढी जन्नत में पहुचाए। जंहिं भी पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, रब साईं फरमाईंदो के जन्नत पहुचायो। त हिकिड़ो भी कलमे वारो जहन्नम में न रहंदो, सब जन्नत में। उन टाइम ते काफिर अफ़सोस जा हथ हणंदा जेकर इहो कलमो असां भी पढ़ूं। यह गल कुरान मजीद में लिखी पई आ। फरमाए रुबमा यवद्दुल लदीन कफरू लौ कानू मुस्लिमीन। काफिर अफ़सोस जा हथ हणी चवंदा जेकर असां भी इहो कलमो पढ़ूं आ त जो असां भी जन्नत में हुजूं आ। त मुंहिंजा मोहतरम दोस्त, अल्लाह ताला जो इहो एहसान चे वॾी नेमत चे भी जे तव्हां असांखे कलमे वारो बणायो। रब जे दर दुआ आहे त चल तव्हां असांजो मौत भी कलमे ते या दुआ हो, छो त शैतान इंसान जो दुश्मन आहे।
जे ॾाढी आदम के माफ़ न कयो, ॾाढी हवा के माफ़ न कयो, जन्नत मां कढराए दुनिया में पहुचाई, तव्हां असां सां रिआयत कंदो? बचाव जो ज़रियो हिकिड़ो ई थी, रब खां दुआ घुर, रब तूं हिफ़ाज़त कर, तूं असांखे बचा। बाक़ी शैतान वॾो दुश्मन आहे, ज़ाहिर ज़रूर दुश्मन आहे। तॾहिं त ॾिसो था चङनि कमनि जे वेझो अचण ई कोन थो ॾिए, दीनी कमनि जे वेझो, नेकिन जे वेझो अचण ई कोन थो, एॾी शैतान जी महिनत आहे। तंहिं करे जेको बानो रब जे दर दुआ घुरे थो, अलाह ताला उन सां फज़ल फरमाए थो, उन सां रब साईं महिरबानी करे थो। तंहिं करे हर वक़्तु इहा दुआ घुरंदा कयो, अलाह जीअं असांखे मुंड में कलमो नसीब कयो थी, ईअं असांजो मौत बि कलमे ते कर। छो त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिंजो आख़िरी कलाम कलमो आहे, इहो जन्नत में दाख़िल थींदो, जंहिंजो मौत कलमे ते थियो, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जन्नत में वेंदो। तंहिं करे तव्हां असांखे ॿियनि दुआउनि सां गॾोगॾु इहा दुआ बि ज़रूरु घुरणु घुरिजे। पर इंशाअल्लाह जेका अल्लाह जे दीन, अल्लाह जे रसूल सां, कुरान शरीफ़ सां मोहब्बत आहे, मोहब्बत जे सदके इंशाअल्लाह कलमो मरण घड़ी भी जरूर नसीब थी। अर्ज़ पे कुम त अल्लाह ताला जा एहसान ऐं अल्लाह जूं नेमतूं तमाम वॾियूं आहिनि। नबियनि जो सिलसिलो त ॾाढे आदम खां शुरू आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम, हज़रत शीश अलैहिस्सलाम, हज़रत मूसा नबी, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम। पर अल्लाह जो केॾो फज़ल चइबो जो तव्हां इहे असांखे आख़िरी नबीअ जो उम्मती करे पैदा कयो। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, न ख़ातमुन नबी ला नबी बादी। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां आख़िरी नबी आहियां, मूंखां पोइ नबी नाहे अचो। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां ख़ातमुन नबीयीन, मूंखां बाद को नबी अचणो कोन्हे। असांखे कुरान शरीफ़ मिलियो, आख़िरी किताब, दीन मिलियो, आख़िरी इस्लाम, नबी मिलियो, आख़िरी नबी जेको 1.25 लख नबियनि जो सरदार आहे। ऐं इहो असांजो अक़ीदो ऐं ईमान आहे त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद को नबी अचणो नाहे। जेकॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम आख़िर में ईंदो त बि महबूब मुस्तफ़ा जो उम्मती थी करे रहंदो। ख़त्म नबूवत जो ताज इहो असांजे महबूब मुस्तफ़ा जो शान ऐं मर्तबो ऐं मक़ाम आहे। नबूवत असांजे महबूब मुस्तफ़ा ते ख़त्म आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जेकॾहिं को बाद में नबूवत जी दावा करे तो असां वटि इहो दज्जाल, मलून, कज़्ज़ाब। महबूब मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत में जेकॾहिं को शक थो ॾेखारे, इहो बि मलून, काफ़िर ऐं मुर्तद आहे। छो त ख़त्म नबूवत असांजे महबूब मुस्तफ़ा जो राज आहे, असांजे महबूब मुस्तफ़ा जो शान ऐं मक़ाम आहे। सरताजुल अंबिया, इमामुल अंबिया, ख़ातमुल अंबिया, हिकु नबी आहे जेको तव्हां सां जे पुखे भागन में आयो। इन करे मुंहिंजा मोहतरम दोस्तो, तव्हां असांखे बि हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत रखणी पवंदी ऐं इंशाअल्लाह इन महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत जे सदके मरण घड़ी में कलमो तव्हां असांखे ज़रूर नसीब थींदो। पर इहो अक़ीदो विहारियो, इहो ईमान विहारियो। इहे न को कादियानी मलून ओ नबूवत जी दावा करे त तव्हां शक करे बीह रहो। शक करण वारो बि ईअं काफ़िर जे महबूब मुस्तफ़ा जो मुनकिर काफ़िर।
तंहिं करे चो ख़त्म नबूवत असांजे ईमान जो हिस्सो आहे। ख़त्म नबूवत असांजे ईमान जो जुज़ आहे। ख़त्म नबूवत जो मसलो जीअं सिज रोशन आहे, ॾींहुं रोशन आहे, असांजे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जो मसलो भी ईअं वाज़िह ऐं ज़ाहिर आहे, हुन में कोई शक कोन्हे। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जेको तव्हां इहे असांजो इमाम आहे, इमाम आज़म, जंहिंते अल्लाह एॾी महिरबानी कई जो 100 भेरा रब जो दीदार कई। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह इन मक़ाम जो माण्हू हो, इन मर्तबे जो माण्हू हो। 100 मर्तबा रब जो दीदार, कुफ्र वारे मसले में मुअतदल मिजाज, दरमयानी तबीयत रखंदड़ इमाम अबू हनीफा। असांजो इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह, इमाम आज़म, कुफ्र जे फतवा में वॾो एहतियात कंदा, वॾो एहतियात कंदा। जेके भी इमाम गुज़रिया आहिनि, इमाम शाफ़ी हुजे, इमाम मालिक हुजे, इमाम अहमद बिन हंबल हुजे, सभिनी खां मुअतदल मिजाज, दरमयानी मिजाज रखण वारो असांजो इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह। कुफ्र जे फतवा में इमाम अबू हनीफा वॾो एहतियात कयो आहे। हता के इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो कंहिं माण्हूअ में 99 हिस्सा कुफ्र जा लभनि था, 99 हिस्सा कुफ्र जा लभनि, हिकिड़ो हिस्सो इस्लाम जो जे माना काफ़िर न चवंदो। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह एतिरो एहतियात कयो आहे त हिकिड़े माण्हूअ में 99 शयूं कुफ्र जूं निशानी, हिकिड़ी रुगो निशानी इस्लाम जी, इमाम अबू हनीफा जो त मां हिनखे काफ़िर न चवंदो। माना कुफ्र जे मसले में एॾो एहतियात, छो त कुफ्र जी फतवा भी एॾी ॾुखी आहे, मुश्किल आहे। जेकॾहिं माण्हू कंहिंखे काफ़िर चवे थो, जेकॾहिं उहो काफ़िर न आहे त पाण काफ़िर थी। तंहिं करे कुफ्र जे मसले में असांजे अहनाफ वॾो एहतियात कयो आहे। हता के इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह जी फतवा आहे त जेको ॼाणी वाणी निमाज़ नथो पढ़े त उहो काफ़िर थी वियो। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह फतवा ॾिनी त बेनिमाज़ी वाजिबुल क़त्ल आहे। इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह फतवा ॾिनी त बेनिमाज़ी मुर्तद आहे। माना हिकिड़ो वक़्तु ॼाणी वाणी निमाज़ छॾणु कुफ्र जहिड़ो गुनाह। इमाम अबू हनीफा काफ़िर नथो चए, सभिनी इमामनि चयो, इमाम शाफ़ी भी चयो, इमाम अहमद बिन हंबल भी चयो, इमाम मालिक भी चयो त बेनिमाज़ी मुर्तद आहे। इमाम अबू हनीफा खां पुछा कई वई कि मां काफ़िर न चवंदो, बेनिमाज़ी खे जेल में रखो। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह इहा ॻाल्हि कई आहे, जेको ॼाणी वाणी निमाज़ नथो पढ़े हिनखे जेल में बंदि कयो, या त तौबह ताइब थिए, निमाज़ शुरू करे, या जेल में मौत अची वञे। छो त भाई हिकिड़ो वक़्तु निमाज़ छॾणु वाकई एॾो वॾो गुनाह अल्लाह पैदा इन इबादत जे लाइ कयो आहे। मुस्लमान थी करे निमाज़ न पढ़े, मुस्लमान थी करे खुदा जे सॾ ते न अचे। तंहिं करे सभिनी इमामनि एॾी सख़्ती कई, पर इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह मुअतदल मिजाज, तमाम दरमयानी मिजाज वारो। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह चयो त इनखे जेल में रखो, कुफ्र जी फतवा कोन ॾिनी। सलीम साहब तव्हां 2 मिंट मूंसां मथे अचो। मुझा मोहतरम दोस्तों, अर्ज़ पे कंदा इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह, इमाम आज़म साहब, ॾिसो त कुफ्र जे मसले में केॾो एहतियात कयो अथई। माना हिकिड़े में 99 निशानियूं कुफ्र जूं लभनि थियूं, हिकिड़ी निशानी इस्लाम जी चए थो काफ़िर न चए, चए त मां हुनखे काफ़िर न चवंदुसि, मुस्लमान चवंदो आहे। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जा इल्मी सुवालात जवाब किताबन में लिखा पिया, वॾे मक़ाम जो इमाम हो, वॾे मक़ाम जो आलिम हो। बुजुर्गनि लिखियो आहे त हिकिड़े दफ़े इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह खां हिकिड़े माण्हू सुवाल कयो। इमाम अबू हनीफा जो सुवाल आहे
जे बाबू दा करो सवाल जैसे मुझो सवाल ही आहे त हिकड़ो मानू एड़ो आ जेको अल्लाह जे रहमत का भजे थो, जन्नत का नफरत तो करे, जहन्नम जो खौफ ना है, मुर्दार भी खाए। तवज्जो, इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह का हिकिड़े माण्हू सवाल कयो त हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको मुर्दार भी खाए थो, चवे तो यहूदी भी सच्चा है, ईसाई भी सच्चा है, जन्नत का भी नफरत तो करे, जहन्नम जो भी चए तो मुखे खौफ ना है, अल्लाह जे रहमत का भी बजे तो, निमाज़ भी कॾहिं कॾहिं तो पढ़े, उहा भी बिना रुको, बिना सजदे। इमाम अबू हनीफा का पूछे से इन माण्हूअ जे बारे में तव्हां छा था चओ, इहो मुस्लमान आहे या काफ़िर आहे? इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह का इहो के सवाल कयो आहे। सही चवे तो यहूदी भी सच्चा, ईसाई भी सच्चा, जन्नत का नफरत तो करे, अल्लाह जे रहमत का भजे तो, फितने सा प्यार तो करे, मोहब्बत तो करे। इन माण्हूअ खे तू छा थो चवे, काफ़िर आहे या मुस्लमान? अब जेकॾहिं तव्हां असां खां को पुछे त असां कॾो काॾो जेको कुफर जे फतवान जो दौर थो हले पियो त असां देरि ई कोन कयूं। पर इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह ने कुफर जे मसले में वॾो एहतियात कयो आहे, वॾो एहतियात कयो आहे। अहिड़े माण्हूअ जे बारे में भी इमाम अबू हनीफा खां पुछा कई वई। इमाम अबू हनीफा चयो त मां हिनखे काफ़िर न, हिनखे पक्को मुस्लमान, इहो पक्को मुस्लमान आहे। जैसे इहो वरी मुस्लमान कीअं? निमाज़ कॾहिं कॾहिं पढ़े, उहा भी बिना रुक सजदे जे, फितने सां भी प्यार करे, रहमत खां भजे तो, मुर्दार को खाए, इहो मुस्लमान कीअं? इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमाए कलमो पढ़े तो, जैसा कलमो पढ़े पाण खे मुस्लमान समझाए तो, अल्लाह के मञे तो, रसूल के मञे तो, कि अब मां इहा कोशिश कंदुमि त हिनखे कुफर खां बचायां। छो जे हे जेको अल्लाह जे रहमत खां भजे थो, अल्लाह जे रहमत खां जे पाण में भॼंदा। इमाम अबू हनीफा जवाब तो ॾे, तवज्जो, जे अल्लाह जे रहमत खां पाण में भॼंदा आहियूं। छो जे कॾहिं कॾहिं ॿाहिरि वेठा हूंदा आहियूं, अचानक नहीं हवा मींहुं शुरू थी वञे, भॼंदा आहियूं। मींहुं अल्लाह जी रहमत आहे, रहमत खां तो भॼे, मींहुं खां तो अंदरि भॼे। जेको मींहुं खां अंदरि थिए हुनखे काफ़िर चइबो छा? हुनखे काफ़िर न चइबो। जैसे मुर्दार तो खाए बिना सीर जे। इमाम अबू हनीफा चयो बाबा मच्छी भी हिकिड़ो जानवर आहे, इहो बिना सीर जे खाइबो आहे, जेको मच्छी खाए हुनखे काफ़िर चवंदो? मुस्लमान आहे। अंदाज़ो त लॻायो सवाल करण वारे जो कमाल आहे, पर इमाम अबू हनीफा जो जवाब ॾियण में बि कमाल आहे। कुफर खां चे बचाईंदो मां काफ़िर न चवंदुसि हिनखे। जैसे फितने सां प्यार थो करे, फितने सां जब कुरान पाक में लिखो गया इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना। अल्लाह ताला कुरान मजीद में माल के भी फितनू चयो आ, औलाद के भी फितनू। फितनू माना आज़माइश, औलाद भी आज़माइश, माल भी आज़माइश। यो फितने सां प्यार थो करे माना औलाद सां प्यार थो करे। औलाद सां प्यार करण इहा महबूब मुस्तफा जी सुन्नत। तंहिं करे हिनखे काफ़िर न चइबो। अब जेको औलाद सां प्यार करण खे काफ़िर चइबो न। अल्लाह ताला औलाद खे फितनू सॼो आहे, माल खे फितनू सॼो आहे। जैसे चवे तो यहूदी सच्चा आहिनि, जी हाँ या भी सही ॻाल्हि आहे। छो त कुरान में लिखियो पियो आहे वकालतुल यहूद लैसत नसारा अला शै, वकालतुल यहूद लैसत नसारा अला शै, वकालत नसारा लैसत यहूद अला शै। यहूदिन चयो त ईसाई काफ़िर आहिनि, ईसाइन चयो यहूदी काफ़िर आहिनि। इहो जेको चवे तो त यहूदी भी सच्चा माना वाकई यहूदी सच्चा आहिनि त ईसाई काफ़िर आहिनि, ईसाई सच्चा आहिनि त यहूदी काफ़िर आहिनि। छो त असांजे महबूब मुस्तफा जे ख़त्म नबूवत खे जेको न मञींदो उहो अॼु भी काफ़िर आहे त सुभाणे भी काफ़िर आहे। तंहिं करे यहूदी भी सच्चा आहिनि, ईसाई भी सच्चा आहिनि। यहूदी था चवनि ईसाई गलत, ईसाई था चवनि यहूदी गलत, ये ॿई सही है। जैसो जन्नत खां नफ़रत थो करे, जन्नत खां नफ़रत थो करे, उन जो हल छा आहे?
चइबा इहो वरी ॿियो मक़ाम आहे, इहो वरी हिकिड़ो ॿियो मक़ाम आहे, इहो मजज़ूबनि जो मक़ाम आहे। हज़रत राबिया बसरिया, हज़रत राबिया बसरिया किताबनि में लिखियो पियो आहे, हिकिड़े दफ़े हिकिड़े हथ में खई बाहि, ॿिए हथ में खई पाणी। राबिया बसरिया खां कंहिं पुछा कयो काॾे खयो थी? हिकिड़े हथ में बाहि आहे, ॿिए में पाणी आहे। जे बाहि खई अथमि जन्नत खे साड़ींदसि। राबिया बसरिया अल्लाह जी वली आणी आहे, नेक औरत आहे, वॾे मक़ाम जी औरत आहे। जे बाहि खई अथमि जन्नत साड़ींदसि, पाणी खयो अथमि जहन्नम साईंदसि। छो जे माण्हू जन्नत लाइ छो था इबादत कनि? इबादत कनि त जन्नत जे मालिक लाइ इबादत कनि। इन्हनि बुज़ुर्गनि जो मक़ाम आहे, अल्लाह वारनि जो मक़ाम आहे। ऐं इहो हिकिड़ो सच आहे त वाकई जेको रब जे दीदार में मज़ो आहे उहो जन्नत जे नेमतुनि में बि मज़ो कोन्हे। जन्नत खां नफ़रत थो करे, माना हो थो चवे मूंखे जन्नत न खपे, मूंखे जन्नत जो ख़ुदि मालिक खपे, रब जो दीदार खपे। तंहिं करे इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह छा चयो बाबा त इन माण्हूअ खे मां काफ़िर नथो चवां, इहो पको मुस्लमान, इहो पको मुस्लमान। तंहिं करे असांजे उलमाए देवबंद, असांजे उलमाए देवबंद, छो त असांजो मर्कज़ दारुल देवबंद आहे, मदरसनि जूं शाखूं था खुलियूं आहिनि। दारुल देवबंद जे बुज़ुर्गनि जी तव्हां सीरत पढ़ी ॾिसो, तारीख़ पढ़ी ॾिसो, कुफ्र जे फतवा में वॾो एहतियात कंदा त कोशिश करे माण्हुनि खे इस्लाम खां न कढो, कुफ्र जी फतवा न ॾियो, छो त जेकॾहिं अॻिलो काफ़िर न आहे त फतवा ॾियण वारो पाण काफ़िर थी। तंहिं करे असांजे इलाइक़े में हज़रत साईं गुलाम अहमद साहिब रहमतुल्लाह अलैह पंहिंजी 85-90 साल वरिह गुज़ारी, पर दीन जी ख़िदमत ईअं कयूं मूंखे रब जे ज़ात जो कसम आहे, जेके दीन खां परे हा उहे दीन में अचे। मूंखे मसइलो बयान करणो ख़त्म नबूवत अर्ज़ पे क्यों त इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह एॾो मुतदल मिज़ाज, कुफ्र जे मसइले में एॾो एहतियात कंदड़, 99 निशानी कुफ्र जूं लभनि, चइबो काफ़िर न चइबो। इमाम अबू हनीफा जी फतवा, पर जॾहिं ख़त्म नबूवत जो मसइलो आयो, इमाम अबू हनीफा खां कंहिं सुवाल कयो त साईं तव्हां भला कुफ्र जे मसइले में एॾो एहतियात कंदा आहियो, हाणे इहो ॿुधायो जेकॾहिं हिकिड़ो को नबूवत जी दावा थो करे महबूब मुस्तफ़ा खां बाद, हिकिड़ो माण्हू आहे जेको दावा थो करे नबूवत जी, उन जे बारे में छा था चओ? छो त इमाम अबू हनीफा त कुफ्र खां एहतियात कंदो हो न। तंहिं करे इमाम अबू हनीफा खां सुवाल थियो त साईं हिकिड़ो माण्हू हुज़ूर से खां पोइ नबूवत जी दावा करे, जीअं मलून गुलाम कादियानी कई, त उन जे बारे में तव्हां छा था चओ? इमाम अबू हनीफा तो चवे जे जेको नबूवत जी दावा करे इहा त परे जी ॻाल्हि आहे, पर जेको इन माण्हूअ खां वञी दलील घुरे त तुंहिंजे नबूवत जो दलील कहिड़ो आहे, इहो इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह तो चवे त जेको नबूवत जी दावा करे इहा त परे जी ॻाल्हि आहे, उहो त मुर्तद आहे, पर जेको इन माण्हूअ वटि वञी चवे बाबा तुंहिंजे नबूवत जो दलील कहिड़ो आहे, इहो बि काफ़िर आहे, इहो बि काफ़िर आहे। छो उन खां दलील घुरे, माना असांजो हुज़ूर जे नबूवत में शक कई, ख़त्म नबूवत में जेको शक थो करे त इहो काफ़िर। त मुंहिंजा मोहतरम दोस्तो, ख़त्म नबूवत जो मसइलो हिकिड़ो एॾो असांजे अहम मसइलो आहे जेको ईमान जो हिस्सो आहे, ईमान जो जुज़ आहे, ऐं ख़त्म नबूवत जो मसइलो ईअं चिटो ऐं रोशन आहे जंहिं ॾींहुं ऐं सिज रोशन आहे, हिन में कोई शक कोन्हे। जेको बि हुज़ूर साईं खां पोइ नबूवत जी दावा कंदो, नबूवत जी दावा थो करे, इहो वाजिबुल क़त्ल मुर्तद ऐं काफ़िर। इन करे ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे दौर में असेंबली में बहस थियो, मरहूम ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब जे ज़माने में असेंबली में बहस थियो। उन वक्त में मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह, मौलाना फज़ल साहब जो वालिद साहब, अल्लाहु अकबर, मूंखे रब जे ज़ात जो कसम आहे, दीन जे लाइ जेके इन्हनि मुजाहिदनि क़ुर्बानियूं ॾिनियूं, अहिड़ी क़ुर्बानी को ॾेई कोन थो सघे। ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो ज़मानो आहे, असेंबली में बहस थो हले, एॾो कादियानी वेठा आहिनि, एॾो मुफ्ती महमूद साहब वेठो आहे। मुफ्ती महमूद साहब ख़बर अथनि सां ख़त्म नबूवत जा दलील कोन ॾिना, त असांजो नबी आख़िरी नबी आहे, इन लाइ दलील ॾे, चवनि इन जी ज़रूरत ई कोन्हे का, इहो ईअं जे सिज रोशन आहे, ख़त्म नबूवत ईअं रोशन आहे। गुलाम अहमद कादियानी को दलील घुरे, इहे
हे भी न दलील घुरी त तुझे नबी हुजण जो दलील करो आ इहो दलील घुरबो काफर थी मुफ्ती महमूद जी को असेंबली में बहस कयो वो इहो भी त गुलाम अहमद कादियानी मुर्तद किया गुलाम अहमद कादियानी मुर्तद आहे मुर्तद किया काफर किया उनको नबूवत जा दलील न घुरे खत में नबूवत जा दलील पेश न कई मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैहि असेंबली जे अंदर इहो पेश कयो हे मुर्तद किया हे वाजिबुल कत्ल किया हे काफर किया उन का पो हुकूमत इहो बिल पास कयो त कादियानी कायनात जो बदतरीन काफर सलामा मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैहि तुझे इन कोशिश ये अल्लाह जा बाना है अल्लाह जा वली है जिन पंहिंजूं जानियूं दीन जे मथां घोर घोर जो तव्हां ॾिसंदो उन मुफ्ती महमूद जो फर्ज़ंदा हज़रत मौलाना फज़ल रहमान साहब क़ाइद जमीयत उलमा इस्लाम अज तव्हां जे साम्हूं आ त सब पार्टियूं मौलाना फज़ल रहमान जे पोयां आहिनि क़ाइद ऐं लीडर जुर्रत रखण वारो आहे त हिकिड़ो ई आहे जेको मौलाना फज़ल रहमान साहब जो असांजे ईमान जो हिस्सो आहे दुनिया जे लाइ असां नाहियूं लड़ंदा असां पंहिंजे दीन जो हिस्सो समझी ईमान जो हिस्सो समझी असां ख़िदमत कंदा आहियूं इन करे अल्लाह ताला जमीयत उलमा इस्लाम खां इहो कमु वरितो आहे जेको नबीअ जे वारसनि जो कमु आहे अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबीअ जा वारस आहिनि आलिम नबीअ जा वारस आहिनि अॻ में जेको नबीअ कमु कंदा हुआ हाणे हिन उम्मत में उहे मोहम्मद मुस्तफा जा दीन जा आलिम उहो कमु कंदा हक़ीक़त इहा अथव हीअ जमीयत उलमा इस्लाम जेका पार्टी जंहिंजो हे परचम तव्हांजे साम्हूं लॻो पियो आहे या मुफ्ती महमूद जी जमात आहे या सैयद हुसैन अल मदनी जी जमात आहे या अनवर शाह कश्मीरी जी जमात आहे मूंखे यादि थो अचे शाहपुर चाकर जा बुजुर्ग हुया शाहपुर चाकर हज़रत मौलाना मोहम्मद हसन साहब रहमतुल्लाह अलैहि वडे मकाम जो मानू वडे मकाम जो मानू हुयो हजरत मौलाना मोहम्मद हसन साहब चाकर वारा वे वनी पहुता शिकारपुर जो वडो आलिम मौलाना गुलाम कादर साहब शिकारपुर वाला वफात करे विया उन जे कब्र ते वनी बीठा मौलाना केला से कशफ जो इल्म मिलो मौलाना गुलाम कादर साहब का कब्र ते बीही करे मुराकबो कयूं उन में पूछा कि मौलाना अल्लाह ताला तो के केड़े अमल जे करे माफी दी मौलाना गुलाम कादर साहब जवाब में चयो मुखे अल्लाह ताला जे करे बख्शिश कई या त जमीयत उलमा इस्लाम जे कम जे करे माफी यकीन जानो त ही अल्लाह वारा जी जमात वली जी जमात बुजुर्गन जी जमात जे बारे में हुजूर ने फरमाया यदुल्लाह अलल जमात अल्लाह जो हथ जमात जे मथा है तह करे जमात में हलन जमात सा रहन यो जरूरी आहे मन शज़ शुज़ फिन्नार जेको जमात का अलग थियो यो जहन्नम में सकियो इन करे मुझा मोहतरम दोस्तों ये उलमा जी जमात आ पान के आलिम जी जमात में शामिल कयो दुनिया में भी इंशाअल्लाह इन सा गड त आखिरत में बस इन सा गड हुंदा अल्लाह ताला का दुआ है रब से मुखे वा के अमल के तौफीक नसीब फरमाए मां जो कुछ बयान कयो अल्लाह से क़यामत जे दिन मुझे लाए तमा जे ला शुक्र जो जरियो बनाए व माले